नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त मेड़ जे शहर काज़ी आरिफ में शहरी इत्तेहाद काज़ी आरिफ, सदर इक़बाल अहमद चांडियो, जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ गुलाम हैदर मैसर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी काज़ी आरिफ जी बिल्डिंग यूनियन काउंसिल जे तमामु ज़बरदस्त तइमीर थियल आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त काफ़ी अरसे खां बार बार कंप्लेन करियूं पिया। डिप्टी कमिश्नर दादू मुख्तियारकार मेड़, असिस्टेंट कमिश्नर मेड़ ऐं तमामु इदारनि खे यूनियन काउंसिल ऑफिस में अमले समेत सेक्रेटरी खे वेहण जो पाबंद कयो वञे, पर हिन महिल ताईं ऑफिस वीरान आहे। यूसी काज़ी आरिफ जा माण्हू पंहिंजा जाइज़ मसला हल कराइण लाइ परेशान आहे। हिननि मुतालबो कयो आहे त फिलफौरन सेक्रेटरी मथां एक्शन खयो वञे, यूनियन काउंसिल ऑफिस में पाबंदी सां वेहे ऐं अवाम जा जाइज़ मसला हल करे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।